औरतुनि जो वॾो अंग रोज़ मेकअप जो इस्तेमाल कंदो आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त मेकअप में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केमिकल्स हूंदा आहिनि जेके जिल्द ते वधीक देर ताईं लॻल रहनि त जिल्द मुतासिर थियण लॻंदी। ॾिठो वियो आहे त अक्सर औरतूं चहिरे तां मेकअप साफ़ करण लाइ मुख़्तलिफ़ केमिकल्स जो इस्तेमाल कंदियूं आहिनि जेको जिल्द लाइ वधीक नुक़सानकार साबित थींदो आहे। पर असां तव्हांखे अहिड़ियुनि कुदरती शयुनि जो ॾस ॾेई रहिया आहियूं जिन जे इस्तेमाल सां न रुॻो चहिरे तां मेकअप साफ़ थींदो पर तव्हांजी जिल्द खे केतिरा ई फ़ाइदा बि थींदा। नारियल जो तेल हिकु बहितरीन कुदरती क्लींज़र आहे। इहो जिल्द ते आसानीअ सां जज़्ब थी वेंदो आहे। इन में अहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि जेके तव्हांजे जिल्द खे सेहतमंद रखण में मददगार साबित थींदियूं। नारियल जो तेल हर क़िस्म जे मेकअप खे साफ़ करण जी सलाहियत रखे थो। खीरे जा टुकड़ा कुदरती तरीक़े सां मेकअप लाहिण लाइ बहितरीन आहिनि। इन जो सबबु इहो आहे त खीरे में सोज खे घटि करण जूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। इहे जिल्द खे सुकून बख़्शींदियूं आहिनि। मेकअप लाहिण लाइ हिकु खीरे जो पेस्ट ठाहियो, उनखे चहिरे ते क्लींज़र तौरु इस्तेमाल कयो। तव्हां इन में थोरो ज़ैतून जो तेल या खीर बि शामिल करे सघो था। माखीअ खे बेकिंग सोडा सां मिलायो वञे त इहो हिकु बहितरीन मेकअप रिमूवर साबित थींदो जेका नरमीअ सां चहिरो साफ़ करे छॾींदी। इन मक़सद लाइ माखीअ में बेकिंग सोडा ऐं पंहिंजे पसंदीदा तेल जा कुझु फुड़ा शामिल करे चङी तरह मिलायो। गरम वॉश क्लॉथ जो इस्तेमाल कंदे चहिरो साफ़ कयो। इहो हिकु कुदरती मेकअप रिमूवर अथव। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk